बलदियाती इलेक्शन वेझो ईंदे ई सरगर्मियूं तेज़ थी वयूं। इन हवाले सां बलदियाती इलेक्शन जे हवाले सां सरदार मीर नूर मोहम्मद खान लुंड जा तूफ़ानी दौरा जारी। मीर नूर मोहम्मद खान लुंड जा तूफ़ानी दौरा ॾिसी मुखालफ़नि जूं वायूं बताल थी वयूं। हर जगह ते शानदार इस्तक़बाल ऐं गुलनि जी वर्खा कई वई। इन सिलसिले में अॼु अलनूर हाउस डहरकी में बलदियाती इलेक्शन जे हवाले सां PPMN सरदार अहमद खान लुंड जे फर्जंद सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जी पीपुल्स पार्टी जे वर्करनि सां अहम गॾिजाणी करे बलदियाती इलेक्शन के हवाले से सलाह मशवरा कया विया। बाद में सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड डहरकी शहर में तूफ़ानी दौरा करे गोठ नज़ीर अहमद लिगारी गोठ सलाउद्दीन खान लिगारी वटि पहुचण ते गोठाणनि शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई। उन मौके ते अवाम मेड़ाके के खिताब कंदे सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जो चवण हो त असां बिना कंहिं लालच जे अवाम जी ख़िदमत कई आहे। पीपुल्स पार्टी अवामी पार्टी आहे। असांखे उम्मीद आहे अवाम डहरकी में पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदी।